जे पूरे हिसाब सां सकल दोस्तनि वटि मैसेज खणी आया आहियूं। असां पूरी रैली कढी आहे मोटरसाइकिलनि जी गाॾियुनि जी। हींअर असांखे HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हाणे रुख़ कयूं था सकरट में, जिथे असांजे नुमाइंदे दिलदार अली चांडियो मुताबिक़ नेब पारां PPP जे मरकज़ी अॻवान आॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर खुर्शीद शाह जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PPP ज़िले सदर अली अकबर जमाली, ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लगारी, हाजी अली चांडियो, सैयद अली हैदर शाह, अब्दुल रशीद कीरियो, दरिया खान ज़रदारी, आसिफ खानज़ादा, फरहान लगारी, राजा इरशाद कीरियो जी अॻवानी में चांडिया हाउस पीर ज़ाकिर खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी साफ़ी चौक ते पहुती। PPP वर्करनि जी नारेबाज़ी थी, गो इमरान गो जा नारा लॻा। अली अकबर जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मर्द मुजाहिद आसिफ अली ज़रदारी, लेडीज़ विंग सरपरस्त फरियाल टालपुर सैयद खुर्शीद शाह खे नेब पारां गिरफ़्तार करणु सियासी दुश्मनी आहे ऐं सुभाणे सकरट में वॾो एहतजाजी धरणो हंयो वेंदो। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।